ॾाढी ख़ूबसूरत प्रस्तुति काजल जी इन ख़ूबसूरत सूफ़ियाना गीत खां पोइ असां प्रोग्राम जो रुख थोड़े बदिले रहिया आहियूं। हिन ख़ूबसूरत मौक़े में जॾहिं असां सॼा सिंधी भाइर भेनर हिते मिली रहिया आहियूं, शायदि इन वक़्त लाइ अर्जुन हासिद साहब लिखियो आहे कि छा ॾींदासीं छा वठंदासीं, छा ॾींदासीं छा वठंदासीं, थोड़ो हिक ॿिए खे वणंदासीं, गुलनि फुलनि जी सुरही मौसम, धूप छांव बणिजी पवंदासीं। सचमुच त हे मौक़ा असांखे मिलाइनि था पाण में, असां मिली हिक ॿिए खे ॼाणूं था, असांजा प्रोग्राम असांजा कलाकार सभु तव्हांजे साम्हूं अचनि था, त हिकिड़ी नई ॼाण हिकिड़ी नई पहचान थी बणिजे। ज़रूरु। अनिता जी वाकई जेको तव्हां असांखे चयो कि हिकु मेल जोल वधे थो, हिकिड़ी नंढड़ी सी मूंखे घटना यादि थी अचे, तव्हांजी अनुमति हुजे त मां ॿुधायां। हिकु बिल्डिंग में आग लॻल हुई दादा, त हर को पंहिंजे पंहिंजे नमूने हुन बाहि खे विसाइण जी कोशिशि पियो करे, केरु बाल्टी पियो, केरु फायर ब्रिगेड सां, त हर को पंहिंजे पंहिंजे नमूने हुन बाहि खे विसाइण जी कोशिशि पियो करे, त हुन पासे वारी बिल्डिंग में हिकु चिड़िया जो घोंसलो हो, त उहा बि छा पई करे, ॿ बूंद पाणी पंहिंजी चोच में खणी पई अचे, बाहि में विझे पई, वञे पई, विझे पई, त हिकिड़े कांग ॾिठईंसि, चईंसि छा तूं चरी थी पई आहीं? हेठि हेॾी फायर ब्रिगेड बीठी आहे, मीडिया वारा वेठा आहिनि, हेॾा माण्हू आहिनि, हीअ बाहि कोन विसाए सघंदा, तुंहिंजी ॿिनि बूंद पाणीनि सां छा हीअ बाहि विसामी वेंदी? दोस्तो, अगरि चिड़िया जो जवाबु तव्हांखे सुठो लॻे त ज़ोरदार ताड़ियूं हुन चिड़िया लाइ वॼाइजो। चिड़िया जवाबु ॾिनो कि जॾहिं हिन बाहि जो इतिहास लिखियो वेंदो, मुंहिंजो नालो बाहि विसाइण वारनि में हूंदो, बाहि लॻाइण वारनि में न। त दोस्तो, असां हिन कार्यक्रम में, हिन यज्ञ में आहुति विझी रहिया आहियूं, इहो ई असां लाइ ॾाढी गर्व जी ॻाल्हि आहे। ऐं हाणे मां आमंत्रित कंदमि अॼोके मुख्य मेहमान दादा माननीय ईश्वरदास रोहाणी साहब खे कृपया मंच ते अचनि, ऐं गॾोगॾु मां आमंत्रित थी कयां असांजी अॼोकी सम्माननीय नारियूं जेके जंहिंजो असां सम्मान करे वञण वारा आहियूं, जंहिंमें शामिल आहिनि द्रौपदी चंदनानी, जंहिं KBC में लखे रुपया खटिया आहिनि दोस्तो, त उहे असांजो अॼु असां उन्हनि जो सम्मान करे रहिया आहियूं। सुश्री द्रौपदी चंदनानी। मां निवेदन कंदमि असांजा निदेशक मध्य प्रदेश साहित्य अकेडमी माननीय अशोक बुलाणी जी साहब सां कृपया मंच ते अचनि, दादा साहब खे मंच ते वठी अचनि। मंच ते अचण लाइ मां आमंत्रित थी कयां सुश्री शिल्पी अगनानी, सुश्री हिना केवल रामाणी, सुश्री इंदू रामताणी ऐं असांजी सुश्री जया नैनवाणी। ऐं गॾोगॾु मां निमंत्रण ॾेई आयो आहियां पूर्व विधायक दादा सिद्धूमल साहब, जिन खे तव्हां बचन अचो ऐं मंच ते पंहिंजो स्थान ग्रहण कयो। ऐं उन सां गॾु मां निमाणी वेनिती करे रहियो आहियां असांजा युवा मार्गदर्शक भा भगवान दास सबनाणी जिन साहब तव्हां बची करे मंच ते पंहिंजो स्थान ग्रहण कयो। ज़ोरदार ताड़ियूं असांजे अतिथियुनि लाइ। दोस्तो, ज़रूरु असांजे मन में हिकिड़ो भाव हुजणु खपे कि शायदि कुझु हिननि असांखां अलॻि कयो हूंदो, तॾहिं उहे हिन मंच ते आहिनि, असां हेठि आहियूं। उन भाव सां गॾु असां हिननि सभिनी खे ॿुधंदासीं, हिननि जो इज़त कंदासीं, हिननि जो रिस्पेक्ट कंदासीं, त असांखे ज़रूरु अॼु हितां कुझु सिखी वेंदासीं। ऐं जीअं मुख्यमंत्री जो हिकिड़ो संदेश हल रहियो आहे कि नारी है तो कल है, नारी ही जीवन है, लड़कियों को बचाओ, उसी सम्मान में, उन्हीं तर्ज ते, उन्हीं थीम ते असां हली रहिया आहियूं। असांजो मंच अचो सजदा दादा साहब सां ईश्वर भगवान ऐं नारियूं, जरा ज़ोरदार ताली थी वञनि हिन सुहिणे माहौल ते। असांजे विच में आहिनि पूर्व विधायक दादा सिद्धूमल जी, उन्हनि जो बि असां मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी जे पारां तहे दिलि सां स्वागत था कयूं। ऐं मां अकेडमी जे निर्देशक अशोक बुलाणी साहब जिन साहब निमाणी वेनिती कंदमि उहे मंच ते पंहिंजो स्थान ग्रहण कनि। दोस्तो, जीअं त परंपरा रही आहे कि असां सिंधी पंहिंजे अतिथियुनि जो सम्मान दिलि सां कंदा आहियूं, दिलि सां। जी, मां निवेदन कंदमि बुलाणी साहब सां कि पुष्पनि सां, गुलनि सां असांजे अॼोके मुख्य मेहमान माननीय रोहाणी साहब जो स्वागत कनि। हिकिड़ो नालो रहियो आहे, जया नैनवाणी जो नालो मां खयो, शायदि उहे मंच ते कोन आहियूं। जया नैनवाणी अॼोकी बिज़नेस वुमेन सुश्री जया नैनवाणी कृपया मंच ते अचनि। शायदि हिते हिन सभागृह में कोन्हनि। ऐं गॾोगॾु असां आमंत्रित था कयूं असांजी सुरीली काजल चंदीरामानी जी खे। हिकिड़ी मिसिंग आहे काजल चंदीरामानी जी, प्लीज़। वाकई असांजा प्रदेश जा मुख्यमंत्री हिकिड़ी योजना न चइजे, हिकिड़ो अभियान चइजे हलाए रहिया आहिनि, बेटी है तो कल है। उन ई कार्यक्रम में आहुति विझी रहिया आहियूं। ही बेटियूं ही वाकई जिन समाज खे गौरवान्वित महसूसु करायो आहे, इहे न्याणियूं असांजे विच में आहिनि। ऐं हिकु न्याणी मुंहिंजे पासे में बीठी आहे जंहिं वाकई समाज खे गौरवान्वित महसूसु करायो आहे। जी, मां हिन वक़्तु आहियां तव्हांजी एंकर अनीता लाला, ऐं मां अॼु आग्रह कंदमि असांजे रोहाणी साहब सां कि असांजी सभिनी नारियुनि खे सम्मानित कंदा हो, उन्हनि खे अवॉर्ड ॾेई करे। पर उन खां पहिरीं मां बुलाणी साहब ऐं वेठल सभिनी अतिथियुनि सां निमाणी वेनिती कंदमि त बुके ॾेई करे दादा जो गुलनि सां स्वागत कंदा। सभई बुलाणी साहब ऐं सभी नारियूं जेके मौजूद आहिनि मंच ते, सभु मिली करे दादा जन जो स्वागत कंदा गुलनि सां। ऐं उन्हनि खे साथ ॾींदा भाउ भगवान दास सबनाणी साहब ऐं पूर्व विधायक
दादा सिद्धूमल जी बुके सां गुलनि सां स्वागत करे रहिया आहियूं असांजे अतिथियुनि जो। हीअ अकेडमी दादाजी पंहिंजी अकेडमी आहे, मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी। ऐं मां ज़रूरु चवंदमि दादा इहे न आहिनि रुगो गुल ऐं हार, इन्हनि में छुपियल आहे असां सभिनी जो प्यार। सभिनी खां पहिरियों मां आमंत्रित थी कयां सुश्री द्रौपदी चंदनानी जी खे। इन्हनि KBC प्रोग्राम तव्हां शायदि ॾिठो हूंदो, जेको लेटेस्ट KBC हली रहियो आहे, उन में 6,40,000 खटी करे असांजे विच में आहिनि। उन ॾींहुं बि असां पंहिंजे पंहिंजे सेट्स ते तालियूं वॼायूं, अॼु बि अॼु असांजे साम्हूं आहिनि, असां उन्हनि जो सम्मान था करणु चाहियूं। दादा जन सां निवेदन आहे उन्हनि जो पुष्पगुच्छ सां स्वागत कनि ऐं सम्मान कनि। द्रौपदी चंदनानी, द्रौपदी चंदनानी, ज़ोरदार ताड़ियूं। द्रौपदी स्वागत ऐं घणे में घणियूं लखनि करोड़नि जी वाधायूं असां सभिनी पारां तव्हांखे। ऐं अकेडमी पारां उन्हनि खे भेंट थो कयो वञे सर्टिफिकेट। सम्मान खां पोइ तव्हां बिल्कुलु चिंता न कयो, असां इन्हनि सभिनी सां इन्हनि जो अनुभव ज़रूरु पुछंदासीं कि कीअं पियो लॻे उन्हनि खे जॾहिं उन्हनि जो 6,40,000 खटिया, त छा उन्हनि जी फीलिंग्स हुयूं, असांखे ज़रूरु ॿुधाईंदियूं। ॿियो नालो आहे? ॿियो नालो आहे सुश्री शिल्पी अगनाणी। इन्हनि बिटिया क्लब जी फाउंडर मेंबर ऐं सेक्रेटरी आहिनि सुश्री शिल्पी अगनाणी। जंहिंजी बि हिकिड़ी संतान आहे, उहा डॉटर आहे, उनजो सम्मान कीअं पंहिंजो क्लब में हलाए रहियूं आहिनि, उन सां असां उनजो अनुभव पुछंदासीं। ऐं हींअर असां उन्हनि जो सम्मान करणु था चाहियूं आग्रह आहे दादा जन सां। पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफल ऐं सर्टिफिकेट सां सुश्री शिल्पी अगनाणी जी जो सम्मान कनि। दादा सां निमाणी वेनिती आहे ऐं गॾोगॾु बिटिया क्लब जी फाउंडर मेंबर ऐं सेक्रेटरी सुश्री शिल्पी अगनाणी। साथियों, बुलाणी साहब चवनि पिया जॾहिं असां नारियुनि खे चुनूं पिया कि भोपाल मां कंहिंखे कंहिंखे सम्मानित करणु घुरिजे, त एॾा नाला साम्हूं आया कि उहो हैरान रहिजी विया कि 30, 40, 50। मां हैरान आहियां कि एतिरी महिलाऊं हिते कमु करे रहियूं आहिनि ऐं असां कीअं कंहिंखे सम्मानित कयूं, सम्झ में नथो अचे। त ॾाढो उन्हनि हिकिड़ी ख़ासि टीम सां सिलेक्शन कयो आहे, जंहिंमां 4-5 ॼणा तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं घणेई प्रतिभाऊं अञा असांजे विच में आहिनि जेके भोपाल सां आहिनि ऐं सिंधी आहिनि। इहा असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। ऐं हाणे मां आमंत्रित थी कयां सुश्री हिना केवल रामाणी जी खे। ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे, इन्हनि UPSC में सिंधी सब्जेक्ट सां UPSC क्लियर कयो आहे। पहिरीं महिला जंहिं सिंधी सब्जेक्ट सां UPSC क्लियर कई आहे, जो कि IAS ऑफिसर। ये भोपाल में ट्रेनिंग वठी रही आहिनि। इन्हनि जो अनुभव असां ॿुधंदासीं थोड़ी देर खां पोइ। फ़िलहाल दादा जन इन्हनि जो सम्मान कंदा। मंजिल मिलेगी परिंदों को इनके उड़ते हुए पर बोलते हैं, खामोश रहते हैं वो लोग अक्सर जिनके हुनर बोलते हैं। ये अहिड़ा माण्हू आहिनि जेके ख़ामोश रही करे। IAS ऑफिसर विद सिंधी सब्जेक्ट्स। UPSC में इन्हनि सिंधी सब्जेक्ट सिलेक्ट कयो, सोशियोलॉजी प्लस सिंधी। ऐं हाणे मां आमंत्रित थी कयां सुश्री इंदू रामताणी जी खे। हे BHL भोपाल मां आहिनि ऐं हिननि सिंधी महिलाउनि खे संगठित करण जी ॾाढी सुठी हिकिड़ी पहल कई आहे। असां सम्मानित था करणु चाहियूं उन्हनि खे हिते। दादा जन सां निवेदन आहे हिननि खे शॉल पाराए, श्रीफल भेंट करे ऐं सर्टिफिकेट ॾेई करे सम्मानित कनि। सुश्री इंदू रामताणी। सुश्री इंदू रामताणी BHL मां महिलाउनि खे संगठन करण जी हिकिड़ी ॾाढी सुठी पहल हिननि कई आहे। काजल जी, जय आपके तारुफ की क्या ज़रूरत है, फूल जो राह से गुजरे तो खुद ही महक जाता है। आमंत्रित कयां सुश्री काजल चंदीरामानी जी खे ऐं सम्मानित करण लाइ आग्रह आहे दादा जन खे कि इन्हनि खे शॉल, श्रीफल ऐं सर्टिफिकेट सां सम्मानित कनि। ऑडियंस में के आहिनि जेके काजल जी खे प्यार ॾियणु चाहिनि था। हिकिड़ो नालो आयो आहे मुक्ता चंदानी जी, उहे कुझु काजल चंदीरामानी जिन लाइ खणी आयूं आहिनि। हिकु मोहब्बत भरी भेंट उन्हनि लाइ आहे, काजल चंदीरामानी जिन लाइ। मुक्ता ऑडियंस जी तरफ़ां मुक्ता जी तव्हांखे कुझु ॾेई रही आहे। ऐं हाणे मां रिक्वेस्ट थी कयां माननीय बुलानी जी खे कि दादा जन जो शॉल, श्रीफल सां सम्मान कनि। रोहाणी साहब जो असांजे अॼोके कार्यक्रम जा मुख्य मेहमान माननीय ईश्वरदास रोहाणी जी, स्पीकर मध्य प्रदेश विधानसभा। रोहाणी साहब जे सम्मान जे लाइ जेके सिंधी समाज जा हिते प्रतिनिधि आहिनि, विशाल दरियाई साहब अचनि, तुलसी नैनवानी साहब, सचदेव साहब, अचो। असांजे रोहाणी साहब जो सम्मान थियो न, अचो।
भगवान दास साईं साहब, अरे अचो भाऊ अचो, लक्ष्मणदास केसाई साहब, लालचंदानी साहब, असांखे पूरो यकीन आहे सभई असांजा गणमान्य नागरिक अचणु चाहींदा ऐं सभिनी जी शुभकामनाऊं हिन सम्मान में शामिल आहिनि, इहो असांखे पूरो विश्वास आहे। चौहानी साहब भी अचनि मंच ते। चौहानी साहब किथे आयो, अचो। इहो ॾाढो वॾो हिकिड़ो आयोजन असांजे अशोक बुलाणी साहब जो हिकिड़ो वॾो आयोजन आहे अॼोको, त हिन में असांजे विच तव्हां सभिनी जो पुरसवानी प्यार साहब भी, शामिल आहे, पुरसवानी इहो साहब अचो विश्वास मंच आहे। ते अचो। दादा जिन खे सम्मानित करे असां पाण ॾाढो गौरवान्वित, ॾाढो फ़ख्र था महसूस कयूं। ॾाढी शान आहे सिंधियत जी आहे कि स्पीकर मध्य प्रदेश विधानसभा दादा साहब आहिनि ऐं इन्हनि जो आशीर्वाद असांजे सॼे समाज खे मिलंदो रहियो आहे। ऐं हाणे जीअं त मां पहले ई चयो कि असांजे जेके सभई सम्मानित नारियूं हिते मौजूदु आहिनि, असां उन्हनि जा अनुभव उन्हनि सां ॿुधंदासीं। सभिनी खां पहिरियों सभ खां पहिरीं दादा जिन न्याणियुनि लाइ कुझु चवणु था चाहिनि, हिकु मिंट टाइम दादा खे। स्वागत आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे छो जो अकादमी तरफ़ां एतिरो ज़ोरदार धमाकेदार प्रोग्राम था घणनि ॾींहंनि खां पोइ। मां बि हिन अकादमी में वाइस चेयरमैन थी रहियो आहियां, मां बि कार्यक्रम कया आहिनि, पर अॼु सभ खां वॾी सुठी ॻाल्हि इहा आहे त असांजी सिंधी भेण जेका IAS करे सिंधीअ में आई आहे, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मां केतिरनि सालनि खां चवंदो हुउसि त भई सिंधीअ में तव्हां करियो। पहिरियों सुंदर अगनाणी जे पुटु मनोहर अगनाणीअ सिंधीअ में पंहिंजो ॾिनो IAS थी, हींअर कमिश्नर आहे। मुंहिंजो ससु सहुरो हिते वेठा आहिनि, मोहन ज्ञाणी ऐं हुनजी मिसिस। ऐं अॼु असांजे विच में इहा IAS छोकिरी थी आई आहे। मूंखे जॾहिं ॿुधाई मूंखे ॾाढी बेहद ख़ुशी थी। मां चवां तव्हां सिंधी जेके सिंधी सब्जेक्ट ईंदा, असां वटि उहे पेपर ईंदा आहिनि, असां दिलि खोले उन्हनि खे मार्कूं ॾींदा आहियूं। तंहिं करे तव्हां ॿुधायो, अजमेर जी सिंधी छोकिरी आहे, हिकिड़े किराणे वारे जी धीउ आहे, चूरूअ में हुनजे किराणे जो दुकानु आहे, उहा बि IAS थी आहे सिंधीअ में, ऐं अॼु अजमेर जी कलेक्टर आहे। तंहिं करे असां चवंदा आहियूं सिंधी ॻाल्हायो, ॿारनि खे सिंधी सेखारियो, सिंधीअ में कयो, त तव्हांखे तमामु IAS। ऐं अॼु मुल्क जा मिनिस्टर भले हुजनि, पर पावर हाणे IAS जे ऑफिसर जे हथ में थींदो आहे। हिकु ॻाल्हि ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त ऑल इंडिया सिंधी समाज जनरल सेक्रेटरी हैसियत में मां गवर्नमेंट सां लिख पढ़ केतिरो असां कंदो आयुसि त भई तव्हां सिंधी ॿोली 8 शेड्यूल में अची वई आहे 1987 में, पर अॼु ताईं सिंधी अखर हुन ते कोन लिखिया विया आहिनि। नेठि मुखर्जी साहब मूंखे लिखी मोकिलियो त ठीकु आहे, तुंहिंजी सही ॻाल्हि आहे, ऐं असां इन करे चीफ जनरल मैनेजर खे लिखूं था, ऐं तूं बि परसू कर त तव्हांजा सिंधी अखर नोटनि ते अची वेंदा। जयराम जी। धन्यवाद दादा। दादा जी भावनाऊं शब्दनि में असां ॿुधी रहिया हुआसीं। त मोहित मां सोचां थी सभिनी खां पहिरें छो न हिना जी खे ई ॿुधूं, जंहिंजी एॾी तारीफ़ सभु करे रहिया आहिनि। हालांकि तारीफ़ सभिनी जी थियणी आहे, छो त सभई ख़ासि आहिनि, पंहिंजे पाण में चऊं था कि हीरो आहिनि, हिकिड़ी डायमंड्स। हिकु नंढी निमाणी शॉर्ट एंड स्वीट पंहिंजो इंट्रोडक्शन ॾींदा तव्हां अची करे। मां बसि इहो चवंदमि कि चवण जो दिलि त नथो करे कि टाइम जी पाबंदी आहे, त थोरो स्मॉल इंट्रोडक्शन प्लस योर फीलिंग्स। त मां आमंत्रित थी कयां हिना केवलरामानी जी खे। ज़ोरदार ताड़ियूं दोस्तों। मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां मूंखे हेॾो प्यार ऐं सन्मान ॾिनो। सभिनी खां पहिरियों मंच ते वेठल दादा रोहाणी जी, मंच ते वेठल ॿिया बुज़ुर्ग, सभिनी खे ॾियारीअ ऐं हिते वेठल सभिनी बुज़ुर्गनि ऐं मुंहिंजे दोस्तनि खे ॾियारीअ जी लख लख वाधायूं। एंड I would like to appreciate this effort कि मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकेडमी हिकु एफर्ट कयो आहे नारियुनि जे सम्मान लाइ। इन करे मां चाहींदसि कि तव्हां सभु ज़ोरदार तालियुनि सां हिन एफर्ट जो एप्रिशिएट कनि। शुक्रिया। मां हिना केवलरामानी, आई एम फ्रॉम अहमदाबाद गुजरात। मां UPSC यूनियन पब्लिक सर्विस कमीशन जेके ऑल इंडिया सर्विस चूंडींदड़ हिकु एग्ज़ाम आहे, जंहिंमें सॼे भारत जा ॿार सॼे भारत जे हर हिकु कोने ऐं कुंड मां अची करे इहो पेपर ॾींदा आहिनि। उहो पेपर 2010 में लिखियो ऐं मुंहिंजा सब्जेक्ट हुया सिंधी लिटरेचर एंड सोशियोलॉजी। सिंधी साहित्य जेको मां अरबी लिपीअ में लिखियो। मां इहो चवणु चाहींदमि कि यूनियन पब्लिक सर्विस कमीशन जे अंडर अलॻि अलॻि पोस्ट हूंदियूं आहिनि, IAS, IPS, आफ्टर दैट यू हैव रेवेन्यू सर्विस, कस्टम्स, रेलवे सर्विस। त मां सिर्फ़ु हिते इहो चवणु चाहींदसि कि मां IAS न IRS इंडियन रेलवे सर्विस दैट इज़ DRM कमिश्नर ऑफ रेलवेज़ इहा सर्विस मिली आहे। बट मां चाहियां ॿी सभिनी खां हिकु ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि ऑल ओवर इंडिया हिन दफ़े 3 सिंधी छोकिरियूं, हिकु फ्रॉम UP गोरखपुर, अलका बिजलानी फ्रॉम दिल्ली ऐं मां गुजरात,
टिनि सिंधी छोकिरियुनि इहो एग्ज़ाम क्लियर कयो आहे। मां चाहींदसि की तव्हां सभिनी उन्हनि में सभिनी खां गर्व जी ॻाल्हि आहे। जी दादा। एंड इहो चयो वेंदो आहे कि सिंधी हिकु बिज़नेस कम्युनिटी आहे। असां पंहिंजी स्किल्स, एंटरप्रेन्योरशिप, एफिशिएंसी बिज़नेस में त ॾेखारी आहे, पर मूंखे लॻे थो हाणे टाइम आहे कि असां पंहिंजी एग्ज़िस्टेंस खे असर्ट कयूं, नॉट ओनली इन बिज़नेस बट इन एडमिनिस्ट्रेशन, इन पॉलिटिक्स, इन डिफरेंट एरियाज़ ऑफ आर्ट कल्चर। जीअं कविता चंदलानी जी हिते आहिनि, उन्हनि जे लाइ बि मां चाहींदसि तव्हां सभु तालियूं वॼायो त वधि में वधि सिंधी कम्युनिटी सिर्फ़ु बिज़नेस जे हिसाब सां न पहचानी वञे, उहे पंहिंजी एग्ज़िस्टेंस खे अञा ॿियो असर्टिव कनि। इन करे मां चाहींदसि कि वधि में वधि ॿार UPSC जो एग्ज़ाम वठनि ऐं अॻियां अचनि ऐं पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में पिणु पंहिंजो नालो कनि। थैंक्स अ लॉट। थैंक यू। थैंक यू सो मच हिना जी। ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि आहे तव्हां अॼु असांजे विच में आहियो। ऐं हाणे मां आमंत्रित थी कयां सुश्री द्रौपदी चंदनानी जी खे, KBC विनर। शी इज़ वर्किंग इन BSNL, शी इज़ अ वर्किंग लेडी एंड वी आर प्राउड ऑफ हर। सुश्री द्रौपदी चंदनानी। तव्हां सभिनि खे मुंहिंजो बारंबार प्रणाम। KBC वारनि मूंखे अॼु इहो मौक़ो ॾिनो आहे कि तव्हां खां मां रूबरू थी सघां, उन ईश्वर जो धन्यवाद, KBC वारनि जो धन्यवाद, ऐं ॿियो इहो सिंधी साहित्य अकादमी वारनि जो धन्यवाद जो मूंखे मौक़ो ॾिनो अथऊं तव्हांजे साम्हूं मां अची सघां। धन्यवाद। हिकु ॻाल्हि चवणु चाहींदसि कि वॾनि जो जेसिताईं आशीर्वाद न हुजे, दोस्तनि जो जेसिताईं प्यार न हुजे, पंहिंजो जिन जो जेसिताईं साथ न हुजे, तेसिताईं माण्हू कहिड़ी बि मंज़िल ते न पहुची सघंदो आहे। त अॼु मां हिन मंच खां हुन ईश्वर जो धन्यवाद थी कयां, पंहिंजनि जो धन्यवाद थी कयां, उन्हनि सभिनि जो धन्यवाद थी कयां जो प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूप सां मुंहिंजी सफलता लाइ जवाबदार रहिया आहिनि। इन खां अलावा हिकु ॻाल्हि ॿिए चवणु चाहींदसि कि शुरू खां जॾहिं मां KBC ॾिसंदी हुअसि त मन में हिकु इच्छा थींदी हुई कि कहिड़ो बि सिंधी भाई बंधु हुन मंच ते कॾहिं पहुतो न आहे, त मन में भॻवान खां प्रार्थना हूंदी हुई कि भॻवान कॾहिं मूंखे अहिड़ो मौक़ो ॾियो तव्हां कि मां उते पहुचां, सिंधियुनि जो नालो रोशन कयां। जीअं कि हींअर असांजी भेण चयो, सिंधियुनि खे बिज़नेस कम्युनिटी मञियो वेंदो आहे, त मुंहिंजी इच्छा ही कि मां इहो प्रूव कयां कि सिंधी ख़ाली बिज़नेस में अॻियां न आहिनि, वो हर हिकु क्षेत्र में अॻियां आहिनि। त भॻवान मूंखे इहो मौक़ो ॾिनो कि मां KBC जे मंच ते वञा, ही प्रूव कयां कि सिंधी हर किथे था पहुची सघनि ऐं सिंधी पूरी क़ाबिलियत सां पहुची था सघनि। भॻवान मूंखे इहो मौक़ो ॾिनो आहे, सभिनि खे धन्यवाद आहे, हुन ईश्वर खे धन्यवाद आहे। हिकु अंतिम ॻाल्हि इहा चवणु थी चाहियां कि पंहिंजो जो आहे एफर्ट्स कंदा रहियो, प्रयास कंदा रहो, ऐं ॿी ॻाल्हि कि सपना ॾिसंदा रहो, छो कि उनखे पूरो करण जो अवसर जो आहे मालिक तव्हांखे कॾहिं बि ॾींदो। सो बी पॉजिटिव, think positive, make efforts to win, and the God जो है आपको कभी भी आपको अवसर दे सकते हैं। So win the world, okay? द्रौपदी जी जॾहिं तव्हां ॻाल्हायो पिया त मां फीलिंग्स महसूस पई कयां कि सभु ॼाणण था चाहिनि तव्हां 6.4 जो कयो छा? उहो मुंहिंजे नाले करे छॾिया अथऊं। चलो इहो ठीकु आहे कि तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती आहे त कुझु मूंखे बि मिलंदो। हाणे मां आमंत्रित थी कयां असांजी सुश्री शिल्पी अगनाणी जी खे। इन्हनि ॾाढी सुठी पहल कई आहे, जंहिंजी हिकिड़ी संतान आहे ऐं उहा धीअ आहे, त बिटिया क्लब जो फॉर्मेशन कयो आहे इन्हनि ऐं ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि। बिटिया क्लब जी फाउंडर ऐं सेक्रेटरी सुश्री शिल्पी अगनानी जी। अच्छा, सभिनी खां पहिरियों सिंधी साहित्य अकेडमी जो शुक्रिया। त इन बेटी बचाओ जे कैंपेन जे तहत इहो सुठो ख़ूबसूरत प्रोग्राम आयोजन कयो अथऊं। असां सिंधी सभिनी क्षेत्र में आहियूं ऐं जीअं त हिना हाणे ॿुधायो भई सभिनी क्षेत्रनि में असां अॻियां आहियूं, सुठा कम करे रहिया आहियूं, कल्चर में, कल्चरल लिटरेचर में, प्लस समाज सेवा में। समाज सेवा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेके सिंधी ॾाढो अॻियां ईंदा आहिनि। जेके मुंहिंजा ॿिया नॉन सिंधी फ्रेंड्स आहिनि उहे हमेशह पुछंदा आहिनि कि तव्हांजा सिंधी एॾो हर शइ में समाज सेवा में केॾो अॻियां आहिनि। त इहो शायदि असांजे ब्लड में आहे। त इन करे ई जॾहिं मां ग्रेजुएशन कयो त मुंहिंजो सब्जेक्ट हो समाज सेवा। मां बैचलर इन सोशल वर्क कयो ऐं उन खां पोइ मास्टर इन सोशल वर्क कयो। इनखे मां पंहिंजो कैरियर ठाहियो ऐं हाणे
सपोर्ट मुंहिंजे हस्बैंड डॉक्टर मनोहर अगनानी जे सपोर्ट ऐं मुंहिंजे पेरेंट्स जे सपोर्ट सां असां हिकिड़ो क्लब ठाहियो आहे बिटिया क्लब। बिटिया क्लब में अहिड़ा पेरेंट्स आहिनि जंहिंजी रुगो हिकिड़ी संतान आहे, हिकिड़ो ई ॿार अथनि ऐं उहो बि धीउ आहे। हाणे असांजा 250 खां वधीक मेंबर ठही विया आहिनि साल में। ऐं जेको इहो समाज जो नज़रियो आहे कि धीअरूं जेके आहिनि बोझ आहिनि या परायूं आहिनि या पराए घर हली वेंदियूं, वेचारा आहियूं असां, वेचारा ई इन्हनि खे त रुगो धीउ आहे, इहो जेको सोच आहे इहो असां बदिलण जो कमु पिया कयूं। असां जूं धीअरूं आहिनि ऐं असांजे संस्था जो जेको लोगो जेको उहो आहे, मोटो आहे, उहो आहे मेरी बेटी मेरा गौरव। यानी कि असां पंहिंजी धीअरुनि ते ॾाढो फ़ख्रु आहे असांखे ऐं असां उन्हनि खे पढ़ाईंदासीं, लिखाईंदासीं ऐं हिकिड़ो सुठो नागरिक हिन देश जो ठाहिण जी कोशिशि कंदासीं। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे इहो चवणु जॾहिं असांजा मेंबर्स भोपाल, जबलपुर, इंदौर ऐं ग्वालियर में आहिनि मोस्टली, पर सभिनी खां वधीक मेंबर जेके आहिनि जेके सिंधी मेंबर्स आहिनि, जबलपुर में अहिड़ा मेंबर्स जाम आहिनि जंहिंखे रुगो हिकिड़ी धीउ आहे। मां लिस्ट ॾिसां पई त अहिड़ा जबलपुर में जाम सिंधी आहिनि जंहिंखे रुगो हिकिड़ी धीउ आहे ऐं हुन धीउ पैदा करण खां पोइ वॉलंटरी पंहिंजो ऑपरेशन कराए छॾियो आहे। त इहो हिकिड़ो ॾाढी सुठी मूंखे ॾाढो ख़ुशी थी त असांजे सिंधी समाज जो बि नज़रियो जेको आहे पुट खे बहितर सम्झण, धीउ खे पराओ सम्झी या उनखे इम्पोर्टेंस न ॾियणु, उहो बि असांजो चेंज थिए पियो। ऐं मां उमेद थी कयां भई जाम वधीक माण्हू असां सां जुड़ंदा वेंदा ऐं वॾनि जे आशीर्वाद सां असां इन क्लब खे तमामु ऊचाइयुनि ताईं वठी वेंदासीं। थैंक यू। थैंक यू सो मच शिल्पी जी, असांखे तव्हां ते फ़ख्रु आहे। हाणे मां आमंत्रित थी कयां सुश्री इंदू रामताणी जी खे। इन्हनि भोपाल जी सभी सिंधी महिलाउनि खे संगठित करण में हिकिड़ी ॾाढी सुठी पहल कई आहे, ॾाढे सुठे क्लब खे हलाए रही आहिनि। त असां आमंत्रित था कयूं सुश्री इंदू रामताणी जी खे। हरिओम। मंच ते विराजमान आदरणीय दादा ईश्वरदास रोहाणी जी, दादा सिद्धूमल जी, श्री अशोक बुलानी जी ऐं श्री भगवान दास सबनानी मुंहिंजी भेनरूं ऐं साम्हूं विराजमान उपस्थित सभी तव्हां खे मां सादर नमस्ते थी कयां। अॼु मूंखे जो हिन सम्मान जे लाइ तव्हां सक्षम समझो, मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां। कुछ साल पहले, लगभग 6-7 साल पहले, सिंधु सोशल सर्कल जे बैनर तले BHEL भोपाल जे सिंधु समाज जे लाइ सिंधु महिला संगठन निर्मित थियो ऐं सभिनी जे सहयोग सां मूंखे अध्यक्ष बणायो वियो। असां सभिनी भेनरुनि मिली करे समाज जे ॿारनि ऐं भेनरुनि जे लाइ तरह तरह जा प्रोग्राम कया। कोशिशि कई कि असांजे भेनरुनि में ऐं असांजे समाज जे ॿारनि में जेका बि हिडन टैलेंट्स आहिनि, प्रतिभाऊं आहिनि, उन्हनि खे अॻिते वधण जो असां मौक़ो ॾियूं। त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि असां तरह तरह जा जेके बि प्रोग्राम कंदा हुआसीं, समाज जे द्वारा असांखे ॾाढी तारीफ़ मिलंदी हुई। ऐं सभई भेनर असां मिली करे जेको संगठन उते ठहियलु हुयो, समय समय ते असां कॾहिं विकलांग केंद्र, कॾहिं वृद्धाश्रम, कॾहिं मातृ छाया, जाते अनाथ ॿारनि जो खे पालण पोषण जो कमु थींदो वेंदो आहे, उते असां मिली करे वेंदा हुआसीं। त इन्हनि कमनि में हिकिड़ी अंदरूं आत्मिक ख़ुशी जेका मिलंदी हुई, उहा बयानु नथी करे सघिजे। मां कोशिशि कंदसि अॻिते बि इन तरह जा कम थींदा रहनि। तव्हां मूंखे हिते अची करे सम्मान ॾिनो, मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां ॾिठो कि असांजी भेनर, असांजे समाज जी जेके भेनरूं आहिनि, कंहिं बि क्षेत्र में पोइते कान्हनि। चयो वेंदो आहे कि कंहिं बि पुरुष जी सफलता जे पोइतां हिकु महिला जो हथु हूंदो आहे। इहा ॻाल्हि बि ओतिरी ई सच आहे। यदि महिलाउनि खे अॻिते वधिणो आहे त असांजा जेके बि भाउर हिते वेठा आहिनि, उहे बि कोशिशि कनि त उन्हनि जे घर में बि जेके महिलाऊं आहिनि,
चाहे उन्हनि जी वाइफ हुजे, ॿार धीअरूं हुजनि, नुंहुं हुजे, उन्हनि में जेके बि टैलेंट्स आहिनि उन्हनि खे उहे सुञाणनि ऐं अॻिते वधाइण जी कोशिशि कनि त असांजो समाज ज़रूरु सुठे में सुठा कम करे, न सिर्फ़ु पंहिंजे समाज खे बल्कि पंहिंजे राज्य खे, पंहिंजे देश खे गौरवान्वित करे था सघनि। जेके भेनरुनि जो हिते सम्मान थियो आहे, तव्हां ॾिठो केॾे सुठे सुठे उहिदनि ते पहुची वियूं आहिनि ऐं सुठा सुठा कम उन्हनि कया आहिनि, त उन्हनि खे ज़रूरत आहे प्रोत्साहन जी। त जेतिरा बि हिते भाउर वेठा आहिनि, मां सभिनी खे निवेदन कंदसि त तव्हां बि पंहिंजे घरनि में जेके बि लेडीज़ आहिनि उन्हनि खे अॻिते वधाइण जे लाइ तव्हां बि थोरो कोशिशि कयो, प्रयास कयो, त पंहिंजो समाज ॾाढो गौरवान्वित थींदो। धन्यवाद। धन्यवाद इंदू जी। ऐं दोस्तों, हाणे मां निमाणी वेनती करे रहियो आहियां मध्य प्रदेश सिंधी साहित्य अकादमी जे डायरेक्टर भाउ अशोक बुलाणी साहब जिन लाइ, जंहिंजे कार्यक्रम में इहो पहिरियों कार्यक्रम आहे भोपाल में, वॾो पहिरियों कार्यक्रम जंहिंखे मां चवां त ज़ोरदार ताड़ियूं बुलाणी साहब जिन लाइ। शॉर्ट एंड स्वीट 2 मिंटे में पंहिंजी ॻाल्हि रखंदा अशोक बुलाणी जी। सिंधी साहित्य अकादमी जो डायरेक्टर अशोक बुलाणी। इट मे बी ए ऑफिशियल फैक्ट, पर फैक्ट इहो आहे कि सिंधी साहित्य अकादमी तव्हां सभु आहियो, सॼो सिंधी समाज सिंधी साहित्य अकादमी आहे। मां छड़ो हिकु डमी आहियां, हिकु प्रतिनिधि आहियां। तव्हां जेको हुकुम कंदो उहो पूरो थींदो। साहित्य कला संस्कृति जे संवर्धन जे लाइ जेको इशारो मूंखे मिलंदो उहो सॼो पूरो थींदो। आई हैव लॉट ऑफ प्लानिंग्स, पर मूंखे सिंधी समाज जो पूरो सपोर्ट खपे ऐं मिलंदो रहंदो। जीअं अॼु को 8-10 साल पहिरियों हिकु CD मूंखे मोहन गयाई साहब ॾिनी। हुन CD में मां काजल चंदी रमाणी जो हिकु गीत ॿुधो। हुन त मुंहिंजे मन में इच्छा हुई कि अरे काजल चंदी रमाणी एतिरो सुठो ई थी ॻाए ऐं भोपाल में हिन जो कोई प्रोग्राम नथो थिए। जे मुंहिंजे वश में कुझु थियो त मां काजल जो प्रोग्राम ज़रूरु भोपाल में कराईंदुसि, ऐं उहो मौक़ो मूंखे मिली वियो। आई एम थैंकफुल टू काजल जी कि हुते आई ऐं बग़ैर हील हवाले जे। एंड आई एम ऑल्सो वेरी वेरी प्राउड, असांजो गौरवान्वित आहे कि भई ईश्वरदास सुवाणी साहब असांजे विच में आहिनि। उहे एतिरा लोकप्रिय आहिनि। जबलपुर में सोशल वर्क हुजे, मदद करणी हुजे, मेडिकल हेल्प हुजे, ग़रीब ॿारनि खे मदद करणी हुजे, ऐं जेके जनम ॾींहुं पंहिंजो मल्हाईंदा आहिनि, जनम ॾींहुं में सॼो हफ़्तो पूरो समाज सेवा आहे। सॼो साल समाज सेवा हलंदी रहंदी आहे। जेतिरो वक़्तु मिलंदो आहे भोपाल छॾे करे हुते जबलपुर पहुची वेंदा आहिनि। ऐं ही इज़ वेरी वेरी पॉपुलर, वेरी पॉपुलर। शायदि दलवानी साहब कुझु ॿुधाइनि या इसराई साहब ॿुधाइणु चाहिनि त हिकु मिंट में 2 मिंट में न। अच्छा चलो। ऐं विधानसभा में जॾहिं रहंदा आहिनि न, विधानसभा में खिल मश्करी हंसी मज़ाक प्रफुल्लित वातावरण रहंदो ई रहंदो आहे हुते। जीअं नरोत्तम मिश्रा जे लाइ हिननि कमेंट कयो दादा कि ऐश्वर्या राय, विधानसभा की ऐश्वर्या राय हो आप तो। जेके माननीय विधायक आहिनि, मंत्री आहिनि, उहे दे वेट फॉर दी ईश्वरदास सुवाणी साहब कि असांजे लाइ कुझु चवनि, कुझु कमेंट करनि। एंड ही इज़ वेरी पॉपुलर। मां कुझु न ॻाल्हाईंदुसि। हाणे तव्हां सभिनी त पोइ मां रिक्वेस्ट कयां थो त अचनि सुवाणी साहब ॻाल्हाइनि, संबोधित थियनि। अॼु जे हिन ॾाढे सुहिणे प्रोग्राम जी ख़ासि महिमान श्री काजल चंदी रमाणी जी, प्यारा भाउर ऐं भेनरूं, साईं त अॼु मूंखे ॾाढो निराश कयो। चवां साईं कुझु तव्हां लाइ? लक्ष्मण दास जी चवां, ॿुधो था? चई नेताउनि में कोई दम कोन्हे, पावर सॼो IAS वटि आहे। हाणे मां हींअर तय बि कयां त मूंखे हिन उमिरि में परीक्षा में विहारींदा ई कोन। उहे त बाबा लक्ष्मण दास हिकु परीक्षा ॾींदा आहिनि ऐं ऑफिसर ठही वेंदा आहिनि। असां रोज़ था परीक्षा ॾियूं, रोज़ था पेपर ॾियूं, ऐं 5 साल में पकी परीक्षा ॾींदा आहियूं। जॾहिं पास थींदा आहियूं तॾहिं विधानसभा में वेंदा आहियूं। त ॾुखियो कमु त असांजो आहे दादा, ईअं न कयो हर भर। कंहिं बि पद ते सिंधी भाउ पहुचे, पाण खां कमज़ोर जी चिंता करे। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त जॾहिं असां हैसियत में था अची वञूं त पंहिंजी क़ौम खे विसारे था छॾियूं। असांजो हिकिड़ो नओं हिकु घर थो ठही वञे, नओं हिकिड़ो ग्रुप थो ठही वञे।
ऐं पंहिंजे वॾमाणपीअ में एॾो अची था वञूं जो पाण खां हेठियुनि खे विसारे था छॾियूं। असां कुझु बि आहियूं उन्हनि जे कारण आहियूं, इहो भाव सदाईं रहे। पंहिंजे कर्तव्य खे निष्ठा सां पूरो कयूं। कंहिंजी नज़र में इहो न अचे त असां उन्हनि जो फेवर था कयूं, पर जॾहिं पंहिंजे ड्यूटीअ खां ॿाहिरि अचूं त पंहिंजे क़ौम जे लाइ सिक कुर्ब ऐं प्यारु ज़रूरु रखूं। न त असांजो हे सम्मान अधूरो आहे। असांजो सम्मान सिर्फ़ु इन करे थो थिए त उहिदे ते रही बि पंहिंजे क़ौम जो ध्यानु रखूं, न त असांजो सम्मान छो थियणु घुरिजे। ऐं जेके क़ौम जा बानीकार आहिनि उहे जॾहिं नंढनि माण्हुनि जी इज़त घटि था कनि या नथा कनि त उन्हनि खे सम्मान न कराइणु घुरिजे, उहे समाज खे धोखो था ॾियनि। नंबर 1। नंबर 2, मां अहमदाबाद में काजल जीअ खे ॿुधो, तॾहिं मुंहिंजो बि मन में संकल्प आहे त मां उन्हनि खे जबलपुर ज़रूरु घुराईंदुसि। श्री भगवान दे ईसराणी बि हो, भगवान दास सबनाणी बि हो, मां बि हुउसि। पर जॾहिं हितां नीड मिली त हो भोपाल था अचनि त मां चयो इन वझ खे न विञाइजे ऐं मां अॼु तव्हांजे साम्हूं आहियां। साईं दर वेनिती आहे त उन्हनि खे अञा सोभ मिले, अञा जस मिलेनि, पर पुटे वधी, धने वधी, पर मने न वधी। अभिमान खां बचनि। अभिमान माण्हूअ जे पतन जो कारण आहे। निवड़त ऐं निहठियाई हिकु अहिड़ो गुणु आहे जेको माण्हूअ खे ऊचाई ॾियारींदो आहे। हिते जिन जो सम्मान थियो आहे उन्हनि खे मुंहिंजी हिक ई वेनिती आहे त कॾहिं बि अहंकार न कनि। निवड़त ऐं निहठियाई सां जेतिरो थी सघे पॉज़िटिव सोच रखे हलनि ऐं पाण खां कमज़ोर जी मदद कनि। सचमुच असां मर्द ॾाढा दुखी आहियूं। असांजे सहानुभूतीअ में हिकिड़ो प्रस्ताव पास थियणु घुरिजे। ॿाहिरि त सींहं वांगुरु था गरजूं ऐं घर वञी म्याऊं म्याऊं था कयूं। मुंहिंजे हिते आयल हर भाव सां हमदर्दी आहे। मूंखे मिलाए तव्हां सभिनी सां वेदन आहे, जुठ आहे, पर चोर जी घरवारी कुंड में रहंदी आहे, असां सभु कुंड में था रहूं। कंहिंखे पंहिंजूं दाहूं ॾियूं त रोज़ु सुबुह जो चांहि खपे, रोज़ु सुबुह जो पेपर खपे, रोज़ु त उन्हनि में हर मूवमेंट कमु थो पए त निवड़त सां ई कमु करिणो पवंदो। जे रोब ॾेखारींदासीं, चवंदासीं टिकट कटाए ॿाहिरि वञ, भोपाल में सुठो ऐं छो आयो आई। जीवन हिकु उत्सव आहे, पर्व आहे, हिकु त्योहार आहे, इनखे ख़ुशीअ सां मल्हायूं। रोज़ु उथूं त साईंअ खे वेनिती कयूं अॼो को ॾींहुं सुठो गुज़ारजांइ, ऐं राति जो उनजो शुक्र मल्हायूं, तुंहिंजी महिर सां अॼो ॾींहुं सुठो वियो आहे, सुभाणे तुंहिंजे मथां मयार आहे, असां तुंहिंजे चरणनि में आया आहियूं, तूं ई असांजी लॼ रख। अॼु जो प्रोग्राम सचमुच दिलि खे ॾाढो ख़ुशि कराइण वारो। ऐं मां चवां थो त असां सभिनी खे भाषण न ॾेई भेण काजल खे ॿुधणु घुरिजे। अॼु असां उनखे ॿुधणु आया आहियूं। मां साईं दर वेनिती थो कयां त उनखे ख़ूब शोभ ॾिए, जस ॾिए, उनजो हौसलो अञा वधाए, ईअं ई असांजी सिंधियत खे क़ाइमु रखे। जय झूलेलाल। अॼु आहे संगीत जी शाम ऐं उन्हनि खे यादि करण जी हिकु शाम जिन सिंधी समाज खे अॻिते वधायो ऐं ॾिनी हिकु नई सुञाणप। तव्हांखे जेको इन्विटेशन कार्ड मिलियो हूंदो उन में तव्हां 4 शख़्सियतुनि जा फ़ोटोग्राफ्स ॾिठा हूंदा। उन्हनि जो संबंध नवंबर महीने सां आहे, जंहिंमें संत कंवरराम साहिब जी त शहादत जो ॾींहुं आहे 1 नवंबर, पर ॿिया जेके 3 शख़्स आहिनि, साधु टी.एल. वासवाणी, पद्मश्री प्रोफेसर राम पंजवाणी ऐं साहित्यकार कृष्ण खटवाणी साहब, इन्हनि जो नवंबर सां संबंध आहे। त मां जेको हिते परिचय ॾेई रहियो आहियां चइनी शख़्सियतुनि जो, उहो 4 मिंट अटकल टाइम वठंदुसि मां, ऐं 4 मिंटनि में 4 क्वेश्चन्स बि पोइ जनरेट थींदा। उहे सिंधियत क्विज़ जे नाले सां तव्हांखे उन में जवाब ॾियणा आहिनि। 4 जवाब, 4 सही जवाब ऐं 4 इनाम। त अॼु मां ॿुधाए रहियो आहियां, शहादत, गायकी, अदब ऐं समाज जी शेवा जे क्षेत्र में जिन सॼी ज़िंदगी अर्पित कई, अहिड़ा असांजा सिंधुअ जी धरतीअ जा लाल अॼु यादि कया था वञनि। संत कंवरराम साहब, जिन जो जन्म थियो जरवारन सिंध में 13 अप्रैल 1985 ते। संत कंवरराम साहब न सिर्फ़ु संत हुया, हिकु समाज सुधारक बि हुया, यानी हिकु सोशल रिफॉर्मर हुया। उन्हनि खे सिंध जो राजा राम मोहन राय चइजे त काई अतिशोक्ति न थींदी। स्वतंत्रता सेनानी बि हुया, गायक बि हुया, कलाकार हुया।
ऐं उन्हनि जी शहादत थी 1 नवंबर 1939 ते। नंढपण में ही उन्हनि जो संगीत ऐं भक्तीअ में रुझान हो। भारत सरकार संत कंवरराम साहब जी 105वीं जयंतीअ ते 2010 में नई दिल्ली में राष्ट्रपति भवन में हिकिड़ो डाक टिकट जारी कियो। राष्ट्रपति श्रीमती प्रतिभा देवी सिंह पाटिल उहो डाक टिकट जारी कियो हो। इहो सिंधी समाज लाइ ॾाढी फ़ख्र जी ॻाल्हि हुई। अहिड़ा संत कंवरराम साहब असांखे हमेशह यादि ॾियारींदा आहिनि ऐं उन्हनि जा कोहर, उन्हनि जी सिपरी, असांखे सभु उन्हनि जा गीत ऐं भक्तियूं असांखे यादि आहिनि। असां समाज सां जुड़ियल आहियूं। पद्मश्री राम पंजवाणी साहब जिन जो जन्म 20 नवंबर 1911 ते लाड़काणे सिंध में थियो हो ऐं सिंधी गीत संगीत खे उन्हनि समृद्ध बणायो, समाज जी नई पहचान ठाही, सिंधियत खे वाधारो मिले इन ॾिस में जतन कयूं आख़िरी साह ताईं। बॉम्बे यूनिवर्सिटी मां प्रोफेसर राम पंजवाणी BA कयो ऐं कवि किशनचंद बेबस जे संपर्क में आया, गीत ऐं कविताऊं लिखियूं। सूफ़ी दरवेश प्रिंसिपल NB बुटाणी जो आशीर्वाद हासिल कियो। राम पंजवाणी साहब जी हिकु पहचान हुई दिलो यानी मटको। जय हिंद कॉलेज जे फाउंडर्स में हिकु हुया ऐं उन खां पोइ सिंधी विभाग जा अध्यक्ष बि रहिया दिल्ली में बॉम्बे यूनिवर्सिटी में, ऐं उतां जी बोर्ड ऑफ स्टडीज़ जेका हुई कमेटी उन जा चेयरमैन बि रहिया बॉम्बे यूनिवर्सिटी में। आयो लाल झूलेलाल जो जेको नारो ॾिनो हुयो उहो राम पंजवाणी साहब ॾिनो हो ऐं पद्मश्री राम पंजवाणी खे इहो श्रेय आहे त उन्हनि सिंधियत जो पर्व जेको आहे चेटीचंड उनखे हिकिड़े सॼे भारत में महोत्सव जो स्वरूप ॾिनो ऐं उन्हनि जो हिकु किताब हो अनूखा अजबूदा, उनखे साहित्य अकादमी जो पुरस्कार मिलियो। उन्हनि जा 25 किताब शाया थियल आहिनि। टियां असांजा शख़्सियत आहिनि जंहिंजो नवंबर महीने सां संबंध आहे। कृष्ण खटवाणी जेके इंदौर में निवासी हुया, उन्हनि जो ठारू शाह सिंध में जन्म थियो 7 नवंबर 1927 ते। उन्हनि जी हिकु नावेल आहे यादि हिकु प्यार जी, उनखे साहित्य अकादमी पुरस्कार मिलियो 1980 में। उन खां गॾोगॾु हिकिड़ा अहिड़ा सिंधी साहित्यकार हुया कृष्ण खटवाणी जिन खे ओरिजिनल राइटिंग सां गॾु ट्रांसलेशन ॿिन्ही जा साहित्य अकेडमी जा अवार्ड मिलिया ऐं अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा जा 1973 में जेको बेस्ट सिंधी नाटक लाइ अवार्ड हुयो उहो बि खटवाणी साहब खे मिलियो हो। मोहन राकेश जो जेको आहे आषाढ़ का एक दिन, उन जो आषाढ़ जो हिकु ॾींहुं सिंधी अनुवाद हुननि कयो हो। इंदौर में 12 अक्टूबर 2008 ते उन्हनि आख़िरी साह वरितो। उन्हनि जो नावेल जेको आहे उहो हिंदीअ में बि रूपांतरित थियो आहे, उनजो नालो आहे स्मृति एक प्रेम की। ऐं इंदौर जी लेखिका रश्मि रमानी कृष्ण खटवाणी जो साहित्य नई टहीअ ताईं हिंदीअ में पहुचाए करे अनुवाद करे नई टहीअ ताईं पहुचायो आहे। असांजी हिकिड़ी वॾी शख़्सियत साधू TL वासवाणी साहब 25 नवंबर 1879 ते हैदराबाद सिंध में उन्हनि जो जन्म थियो। उन्हनि MA फर्स्ट क्लास में कयो, उन खां पोइ कोलकाता में आया, उते प्रोफेसर बणिया ऐं अंग्रेजी जेका तालीम पद्धति हुई उनजो विरोध कंदा हुया ऐं पूरो नालो उन्हनि जो हुयो श्री थावरदास लीलाराम वासवाणी। उन्हनि जो स्वर्गवास 16 जनवरी 1966 ते थियो ऐं उन्हनि जो जनम जो जेको ॾींहुं आहे 25 नवंबर उहो शाकाहार दिवस यानी मीटलेस डे जे नाले सां मल्हायो वेंदो आहे। ऐं संत हरदाराम साहब बि जीअं चवंदा आहिनि ॿुढा ॿार ऐं बीमार आहिनि परमेश्वर जा यार, इन तरह साधू वासवाणी साहब जी ज़िंदगी उन्हनि जी सॼी लाइफ ग़रीबनि गुरबनि लाइ, ॿारनि लाइ ऐं दुखियनि माण्हुनि लाइ समर्पित हुई। असां हिते चइनी जी शख़्सियत ॾिनी, तव्हांखे इन सां संबंधित सवाल पोइ कया वेंदा, उहे जवाब तव्हां ॾींदा ऐं हिते अवार्ड हासिलु कंदा। असां हर आयोजन में सिंधियत क्विज़ ज़रूरु रखंदा आहियूं। असांजा भाउ भगवान समडाणी ॼाणनि था हिन ॻाल्हि खे। असां 15 सालनि खां सिंधी मेले में बि सिंधी क्विज़ ज़रूरु प्रस्तुत कंदा आहियूं ऐं उन सां सिंधियत जे बारे में असांजे समाज जे ख़ासि कर ॿारनि जो जेको नॉलेज वधे थो उहो उन्हनि खे सिंधियत जी ऐं पंहिंजी ॿोलीअ जी रक्षा लाइ अॻिते, पंहिंजी संस्कृति जी हिफ़ाज़त लाइ अॻिते वठी थो वञे। महिरबानी। धन्यवाद दोस्तों। ही ॿ जेकी शख़्सियतूं पोइ अची वेठियूं मंच ते जंहिंजो इंट्रोडक्शन में ॾियां, नारी दिलीप, नारी लछवानी जी ऐं दिलीप लालवानी जी। हिकिड़ो नालो लॻंदो, मां हिननि जे बारे में नंढी घटना थो ॿुधायां, पोइ सिधो मंच हिननि जे साम्हूं। ही ॿई नंढे हूंदे खां हिकु ई स्कूल में पढ़ंदा आहिनि। हिकु दफ़ो स्कूल लेट पहुता त मास्तर पुछईं छो भाई लेट छो आयो आहीं, त नारी भाऊ जवाबु ॾिनो कि मुंहिंजो 10 नोट गुम थी वियो त मां हुनखे ॻोल्हियां पियो। त चई भाई ही त ठीकु आहे, हिन जो 10 नोट गुम थी वियो, ही लेट आयो, दिलीप तूं छो लेट आयो आहीं? त दिलीप जवाबु ॾिनो मां 10 नोट मथां पेर रखे बीठोसि, त ही वञे त मां खणा। त ही ॿई अहिड़ा दोस्त आहिनि नंढपण जा। ज़ोरदार ताड़ियूं हिन लाइ। ऐं हाणे हिकु दफ़ो वरी पेश आहे कोशी लालवानी जी ऐं नारी दिलीप भाऊ। मोहित ज़रूर। कोशी लालवानी। सॉरी, आई एम वेरी सॉरी, काजल चंदीरावानी जी।